प्यारो सिजु और शफन उमल के घर में तो लिखाई उमल के बाहर कट या वेण ला तैयार थी बाहर निकुर सामू थी ने सोट लजे ऐ छड़ो वार मूसा याई नी उमल के बाहर कट पाकड़ वांगर तरे खाई छड़ियास कोने को शफन घर में शफन है शोराब हैदराबाद आहिन नहीं और साडो मुमला केस मारे असां दर ते लुण मचाए खून लिकाण आई काने ते मुमले डर भजो या कोट ट्रपो एकड़ो डी ना है सोडल डी हां पराओ गोठा मां तो चवा तो मजबूत थी पोचो ये तो बताए सोडल तू अगई जख्मी आई आई हिते तो हर घर में फायर पा थन बेहतर में यत पान निकरो हिता सना बुजदिल तो भाई हां सियाणा पसंद सोडल बुजदिली ना है हाँ सोडल ॾाहा पखा कम तो मिली एकड़ो ड्रिजणो ए गेदीब बहादुर के लेटाए सके थो यार ही तो गोठा सोप डी हां गाल बुधई सना एडो फाड़ियो है तो छो गॾिजी आया असां सां हिते उतो ई असां सां गॾिजी न अची आ हाणे विड़ी मुकाबलो कर मर या माराए तो केनो न तो चवा हां तो समझी हां तो नटाए थो या ड्रिजे थो हींअर त इहो ई तो समझी न महल ही मौक़ो ॾिसबो आहे सोडल अच सोडल हल त हलूं इसम दुरुस्त आ हल सोडल दादर तोखे तो बुधायम न तो सारंग ठीक आ तो ते हमले जो बुधी हेडे हलियो आयम मां ठीक आया रुगो शहबाज जी खबर पवे मोजी दिल त चवे थी कोन बची सकंदो गोलन सा परूण थेला शबीर अचण भी न खपे अंदस बिरादरी के खबर पए दुश्मन कख तबी लख घट ता समझन असा जी बिरादरी के सब खबरदारी ता घुमो हमलो भी थी सके तो पुलिस भी बची सके थी दादा न त्रेजारी तो दादा न के हां ना दादा न खालदारा सही है ना होशियारी चंगी है होशियारी आहे निंड ना आहियूं क़ाबिल मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो शफन चओ दादा न ॿिन्ही सूरतुनि में संभालणो आहे पुलिस या शहबाज जी बिरादरी ॿिन्ही खे ॻोठ में दाख़िल थियणु नाहे ॾियणो छो त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे ठीक आ दादा न पर होॾे चाचो सोराब ऐं सारंग मुंहिंजे इंतज़ार में हूंदा हलो ॾिसी उधड़ी थियण थो चाहीं तानो न ॾे दादा न तानो न ॾे चवी त मां निर्वार थी बीहां भले गोलियुनि जो मींहुं वसे ए शफन शेर आहे शेर मामले जी नोवियत ॾिसी पोइ काके सूरा वॾे भले वञजांइ हा शहबाज जी खबर पवे ऐं हालतुनि जो अंदाज़ो थिए पोइ हिकु ॾींहं में थी मोटिजांइ हींअर घटि में घटि पंहिंजे घर में तो हुज न ठीक आ शफन तुझे घर ते सोडल हमलो क्यों आए छा सोडुअ जी हा मचाल हाँ मुंह फायर कया ऐं गोठ वारनि भी फायर कया पोइ हू टरी निकिरी विया सोढल खे मज़ाकूं फबी वयूं आहिनि ही
ॿियो दफ़ो ॻोठ ते चढ़ाई कई अथसि। हाणे असांजो वारो आहे छपन। हाणे दर ते दहका ॿुधंदो ऐं ख़बर पवंदसि त दादन मौत आहे। मौत डरणो नाहे। ढल ईसन ऐं शामीर देर कई आहे यापे जे बावजूद बि न आया आहिनि। अची वेंदा, अचनि त सलाह कयूं। सलाह खां अॻु शहबाज़ ख़ान बाबति सलाह ज़रूरी आहे। शहबाज़ ख़ान बाबति गोड़ियूं बि मिलनि थियूं, बारूद बि कोन थो मिले ऐं राज जो को माण्हू निशांबर थियण लाइ बि तयारु न आहे। बसि असीं 6-7 ॼणा त काफ़ी न आहियूं न। ॼाण भाड़ियो थिए, बाक़ी 2-3 ॾींहं बादल होश मां कमु वठ। ग़लति न चयो अथई, ये लेखा कबान छा राज्य में। मुंहिंजी ॻाल्हि छुटी, तव्हां पंहिंजी में लॻी विया आहियो। ॿुधाए ॻाल्हि। मां राति दादन जे घर खे ॿाहिरि ॾियण थो चाहियां, अकेलो। जेको हले या न हले, मां अकेलो वेंदुसि। छो त जेका बाहि मुंहिंजे अंदर में भड़की रही आहे न, इहा मूंखे साड़े खाक कंदी। इन ई लाइ त सोडल वारनि नियापो कयो आहे। अचण वारा हूंदा, हींअर संदसि घर ते चढ़ाई कजे या मौक़े जी तलाश कंदे दादन खे ड्राहे रखिजे। यको थो अची सोडल। मां पंहिंजी बाह खणण वियो हुउसि। पंहिंजी बाह? हा, पंहिंजी बाह माइटनि सां मिलण वई हुई। माइटनि ज़बरदस्ती घर में विहारे छॾियो अथसि। चवीं छा थो? सही थो चवे, ज़िद करे ग़लति मौक़े ते हलियो ऐं खेसि ज़ोरी वठी आया हूं। हाणे वयुसि न त पोइ मोटण मूं लाइ महीनो हूंदो, महीनो। असांखे नक ढकणी में विझी ॿुॾी मरण घुर्जे। असां में न हाल आहे न दाल। असांजा नंग दादन वारा रोकी वेठा आहिनि ऐं असां फड़कनि में पूरा। ईअं नाहे मीरल। आहे, हर ॻाल्हि में दादन जी सरसी आहे। हाणे असांखे सर जो सांगो लाहे सरसी करणी पवंदी। करणी पवंदी नज़ीर, कभी दोस्त गॾु कयो त ॿिन्ही घरनि जो घेराव कयूं। सोडल सोडल सकी छो थो चओ, छा थो चवणु चाहीं? यार हींअर ॿुधूं था शहबाज़ ख़ान। छा थियो शहबाज़ ख़ान खे? शदीद ज़ख़्मी हालत में अस्पताल पियो आहे, मुश्किल बचे। छा? छा चरियो त न थियो ई तूं? ॻोठ में हुका सोडल। हमलो थियुसि छा? चवनि था कराची वेंदे हमलो थियुसि। दादन, तोखे हाणे हिन दुनिया में नाहे रहणो। तोखे जल्द मालूम थी वेंदो सोढल जी सट हाथी हंधो न थिए।
दादा कीअं आहे? सर कुछ चई नथो सघिजे। मतलब कोमा में हलियो वियो आहे, बचण जा इम्कान आहिनि। न डॉक्टर प्लीज। ज़िंदगी ऐं मौत जी विछोटी रब खे ई मालूम आहे। मूं सिर्फ़ु हिकु डॉक्टर जी हैसियत में चयो आहे। बहितर इन ई में आहे त तव्हीं फौरन कराची खणी वञो। मुमकिन आहे त फॉरेन पहुचे। ठीक है डॉक्टर, तव्हां रेफ्रिजरेटर ठाहे ॾियो। अचो गौर, तूं हिते बीह। नवाज़ तूं मूंसां अच। मौला तू शहबाज खान के बचा, देखो खैरात लाईंदुसि। शहबाज खान जड़ा मां पुट वरी न ॼणी थी। छोरो छिनो थी वेंदुसि, चवंदो मां चङाई कंहिंसां न कजां, पर ही अणमोट जेल मुंहिंजी चिबी करियो, मुंहिंजी करियो। सॼी हुन बेवकूफ़ जी ग़लती हुई। वाए बीहारियोसिस, डॉक्टर ड्राई निकिरी वियो ऐं हुनजो नतीजो ही आहे। संगत सेबती खणो हा त भलो हो। तॾहिं त तोखे चवां थो न। हाणे हुकुम कर शाहन। फिलहाल ठीकु थिया पोइ सोचूं था। मां त ठीकु आहियां न। बहराम खान ऐं डॉक्टर खां पलांद करणो आहे। बहराम खान खां छो? कमु कयां बि संदसि चवण ते ज़ाहिर थियण महिल फिरी थो वञे ऐं बेइज़ती थो करे। त भला कहिड़ी दुश्मनी मुंहिंजी डॉक्टर सतार सां? सरदार आहे, हरू भरू ज़ाहिर थियण नथो चाहे। बच बि करे ऐं ज़ाहिर बि न थिए। मां बि सणस गेम कंदुसि। सरदार सां गेम? हा, पाण अमीन थींदो त शान बि शान आहे। तेसी ताईं तूं डॉक्टर सतार जी सार लहो। हुकुम कर हाशिम खे त हाथी बि लटाए विझे। इहो डॉक्टर छा आहे? दादा न जी ये मुंडी मां वॾे शौक़ सां ठाराई हुई। पंहिंजे लाइ? पाण लाइ। त पोइ मूंखे छो थी ॾी? तूं माना मां ऐं मां माना तूं। इहा मुंडी जेसिताईं तो वटि हूंदी न त सम्झ त मां हूंदसि तोसां। इहा मुंडी न तोखे मुंहिंजी यादि ॾियाराईंदी रहंदी दादा न। हली वेंदी छा? मां त चाहियां थी त ज़िंदगी जी आख़िरी घड़ियुनि ताईं तुंहिंजे दिलि में टिकां, पर तुंहिंजो नथो टिकाई त मां छा कयां? तूं पंहिंजी जाइ ते सही आई मोमोला। वक़्तु, प्यार ऐं रिश्ता बर्बाद हयाती मुझी बेताब जिंदगी, बेताब जिंदगी। बर्बाद हयाती मुझी बेताब जिंदगी, बेताब जिंदगी। तुझे रुसण खां पोइ थी वई अज़ाब जिंदगी। बर्बाद हयाती मुझी बे शबीरा जी मां घर वेंदुसि। भली मूं रोकियो त न आहे। तूं सभिनी दोस्तनि खां अलावा शफ़न सां बि मिल। सॼे ॻोठ खे चौतरफ़ घेरे वियनि ऐं राति जो मुंहिंजी औताक ते गॾु बि थियनि त जीअं सोढल खे सबक सेखारियूं। मन वधी वियो अथसि, बार बार वेठो तो ॻोठ ते हमला करे। छो त दादन मौत आहे, मौत डरणो न आहे। बाबल असांजे बिरादरी वारनि ई हमलो कयो हूंदो। एड़ी दिलेरी दादन ही करे सके तो बगन। बगन ते अख ही नथी बुॾेव। बगन जी सट बघेड़ जो झट। माना तो हमलो कयो अथसे।
तॾहिं शहबाज़ मौत जे महलात में आरामी आहे। मां त तव्हां सां गॾु हुयुसि पापल। ख़ुदा ख़ुदा कयो पापल, क़तल सो बि शहबाज़ जो विझो था ॻिचीअ में। बगन जी सट बघेड़ जो झटि मूंखे फ़खुर आहे त मुंहिंजे बॉडीगार्ड हेॾी हिमत कई। न सरकारे, ए नूर भटारे मूं हमलो न कयो आहे। मतां कंहिंसां ॻाल्हि कयो, तव्हांजी शायदि सिधी सूलिया फाई। भाई बि मुड़ुसनि लाइ ठही आहे। मां फ़खुर कंदुसि त मुंहिंजे बगन पाण मल्हायो आहे। हर कंहिंखे चवंदुसि त बगन जहिड़ा बहादुर बाराम ई पाले सघे थो। ही वठो बापल साईं, बगन जी दवाला हवाई। काॾे थो वञी? ॻोठ ई छॾे वेंदुसि। तव्हां जहिड़ा शायद हूंदा त बगन बचंदो। ठीकु आहे, वञ, ज़रूरत बि न आहे तुंहिंजी। चाही था चओ छा? न बाक़ी, अड़े ॻाल्हि ते पघिरजी वियो आहीं। वक़्तु आयो त मां विछायो पियो हूंदुसि, तूं ॻोल्हियो कोन लभंदे। अहिड़े खे कमदार या बॉडीगार्ड रखणु पंहिंजो पाण माराइणो आहे। निकिरो ताक़ मां, निकुर। माफ़ी बाबा, मां चयो रोकींदो, पर तव्हां त तराह था कढो। सरकार पुलिस ॻोठ खे घेरे वई आहे। हवेलीअ वटि त किविलनि वांगुरु चुरके थी। छा? नवाज़ जी ॻाल्हि ॿुध। ॿुधायो। सिर्फ़ तो ताईं महदूद हुअणु घुरिजे। मूंखे बिना कंहिं वक़्तु वञाइण जे दुश्मन खे टोटा चॿाइणा आहिनि। ही सीनो कब्रिस्तान सम्झो। अते शहबाज़ ख़ान खे कुझु वक़्तु कराची रखिणो आहे ऐं पोइ वरी लंडन मोकिलणो आहे। लंडन? इलाज लाइ। पर मां हिते ज़ाहिर कंदुसि त हू लंडन में फ़ौत थी वियो आहे। साईं, ईअं न चओ, जीर था ॾियो। वॾा आहिनि मुंहिंजे अंदर में। अलाह कंदो कुझु न थींदुसि। तूं सम्झण जी कर। जी। डॉक्टरनि चयो आहे त जेका कंडीशन आहे पेचीदा आहे। मुमकिन आहे त परॾे वञिणो पवे। सो ठीकु बि थियो, लंडन मोकिलींदोमांसि। सम्झी? सम्झो। सिर्फ़ु फ़ोन कंदो रहिजांइ, ख़र्चु मिलंदो रहंदुई। अधो होश में आयो त मां बि सम्झाईंदोमांसि त आराम करे। जेके बि मरला ईंदा ॿुधाईंदो रहंदुसि। ठीकु आहे। दुश्मन मारे चुका आहिनि, पर मां उन्हनि सां गेम खेॾणु चाहियां थो ऐं उन सां मां बि उभरी ईंदुसि ज़माने में। जेको हुकुम सो हुकुम। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजांइ नवाज़, जे ॻाल्हि ॿाहिरि निकिती या तो बाफ़ूरियो त पोइ सभु कसरूं तोबा निकिरंदियूं। मूं चयो न त ही सीनो ॻाल्हि जो आख़िरी आराम गाह सम्झो। अचु त पोइ तव्हांखे जल्दी कराची वठी हलो, कुझु थी न पवेसि। अम्मा, मां मोर्चो संभालियां थो। तूं दरवाज़ो बंदि रखजांइ। मतां दुश्मन या पुलिस काहे पवे। ठीकु आहे, संभाले वेजांइ पुट। दिलि न लाहे जी जल। थन पियाण जी सुती त तो प्यारी आहे। हिन घर ॻोठ ऐं तरला जेकॾहिं लड़ंदे कुझु बि थियो न त खोरियुसि। अलाह पंहिंजी पनाह में रखंदी पुट। आमीन। मासी, ही हालतूं आख़िर कॾहिं सुधरंदियूं? मां थी ॿुधायां, जेसि ताईं मर्द न सुधरंदा। अम्मा, दादन बि मर्दा, हुन असांखे पनाह ॾिनी आहे, पंहिंजाइप ऐं इज़त ॾिनी आहे। सो बि अण सुधरियल आहे न अम्मा। सभु मर्द बराबरि न आहिनि अम्मा। नूरी दी, बिला शक सभु मर्द बराबरि न आहिनि। घणाई उन्हनि मर्दनि जी आहे जंहिंजे मथे में जहालत जी अना भरियल आहे। थोरे मां घणे खे पहुचंदो आहे त मामिलो ईअं ई थींदो आहे। रे शहबाज़ जो क़त्ल घटि मामिलो न आहे।
कयो मता बारूद जो मसलो थे कोन थींदो मसलो बारूद जाम आ बज़र ठीक पियो चवे तू पुलिस आ तू कोन कुटंदा आखिर पुलिस आ असीं कुटी सघूं था हिम्मत बधो जहिड़ा पार हूंदा हथुरिया एक चपन छेड़ है छेड़ ये दादा ने पुलिस का गिरफ्तार कर कौन नहीं तो बाकी एक हथुरियो गिदड़ा अज कमांडो एक्शन करणो पवंदो कल हाणे छॾियो हौसले सां बिही मुंहुं ॾियो घरनि ते बि ॻोठाणा मोर्चे बंदि आहिनि दादन ताईं पहुची कोन सघंदा तव्हां वीचारी कयो घबराइजो न सिर हिकिड़ो आहे दादन तां घोरियो घबराईंदासीं छो होशियारी ज़रूरी आहे अॼु पाण मल्हाइणो आहे होशियारी छा जी रोक पंहिंजे राज खे न त सॼे ॻोठ सां गॾु तोते बि ड्यूटी अटकाए जो केस दाख़िल कंदुमि सूबेदार फरमान अली तू पाण ॾोहारनि जी नानी धमकी मूंखे रोक पंहिंजी पुलिस खे त मुंहिंजी हवेलीअ जो घेरो टोड़े न त खून रेज़ जे ख़िलाफ़ कोर्ट में वेंदुसि बहराम खान हिकु माण्हू जे करे मामिलो न वधाए एसएसपी साहब जो हुकुम आहे डीएसपी साहब एसएचओ फरमान अलीअ खे तॾहिं खां सुञाणिया जॾहिं खां हू सिपाही हो खर्ची हलाए ईंदो ही तो मुंहिंजे ॻोठ ते चढ़ाई करे शहबाज खान ते हमिलो आहे मज़ाक न आहे बहराम खान लिहाज़ तो कयां डीएसपी साहब जो न त छिके अली लाकब कयां तो एमएनए जे साथीअ ते हमिलो करायो आहे घणो न वध फरमान अली मूंखे ॻाल्हाइण दे वधण ॾींहुं वो चीज़ त एमएनए जे साथीअ जे माण्हुनि मुंहिंजे ॻोठ ते हमिलो कयो मां केस दाख़िल कराइण लाइ वियुसि केस दाख़िल न कयईं 20 लखनि जो शहर में थाड़ो लॻो उन वक़्तु ही किथे हो बहराम खान तोखे शायदि सूबेदार जी सुध न आहे डीएसपी साहब एसएसपी साहब ऐं डीआईजी बि कुझु न करे सघंदा आहिनि जेतिरो एसएचओ करे सघे थो बराबर साहब डीआईजी एसएसपी साहब जूं बदिलियूं बि तव्हांजे हथ में आहिनि न बगन जी सट पकड़ जो झट तू न ॻाल्हाए बगन छो न ॻाल्हायो साहब सरदार जी हवेली ते तव्हां पुलिस चाढ़े सुठो कमु कयो आहे मां आईजी साहब सां मिलंदुसि भली हथ करियूं हणो शहबाज जो कबीलो उत्तम आहे हिन मुल्क जी मुख़्तलिफ़ मखलूक आहे असीं हिन मुल्क जा रहवासी न आहियूं असां लाइ कानून अलॻि आहे मां हथ थो ॿधायां बहराम खान दादन जी बांह ॾे मां पुलिस खे वापसी जो हुकुम ॾियां थो अवल पुलिस खे हुकुम ॾे त हटी वञे पोइ दादन न आयो त मूंखे हली लाकअप कजां फरमान अली रोक पुलिस हलकारनि खे वञ यार तव्हां था चओ न त मुंहिंजो इरादो ॿियो अचो रोज तो भेरे
वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू इंसान